टंडो जाम में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त टंडो जाम में रोलर हेल्थ सेंटर डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ जो रिस्क अलाउंस बंदि करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ 7 ॾींहं बि एहतजाज जारी है। रोलर हेल्थ सेंटर जे डॉक्टरनि ऐं हेल्थ स्टाफ पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई है। डॉक्टरनि ऐं ॿियो अमलो हमेशा मुख़्तलिफ़ विछड़ंदड़ बीमारियुनि जे ख़तरे में रहनि था, जंहिं सबबि रिस्क अलाउंस बंदि करणु सरासरी नाजाइज़ी है। डॉक्टरनि ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो रिस्क अलाउंस बहाल कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। असांजी आवाम परेशान आहे, असांजा जेके मिट माइट आहिनि उहे परेशान आहिनि। असांजूं जॾहिं ओपीडियूं बंदि आहिनि त उन्हनि जे लाइ असांजा जेके सिंधी माण्हू आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि, पर असांजी गवर्नमेंट जी जूं कोन थी सुरे। असांजे हू सदाईं चाहिनि था त हीअ जेके आहिनि से अचनि रोडनि ते डंडा खाइनि, असां डंडा खाईंदासीं, असां रत ॾींदासीं, पर असां पंहिंजो हक़ इनशाला वठी रहंदासीं। असां पोइ हिते कोन मुड़ंदासीं। असां उन ॾींहं जो इंतज़ारु न कंदासीं त असांजा जेके डॉक्टर आहिनि, असांजो जेको पैरामेडिक आहे उहो मरे, उन खां पोइ असां रिस्क अलाउंस लाइ वञूं। न, रिस्क अलाउंस असांजो हक़ आहे ऐं असां इनशाला वठी रहंदासीं। असां कंसल्ट आहे, उनखे एहसास थियणु खपे त माना असां जेको लफ़्ज़ ॻाल्हायूं पिया उहो लफ़्ज़ कहिड़े तरीक़े सां ॻाल्हायूं पिया, उनजो मक़सदु छा आहे। न हर माण्हू जेको आहे ख़रीद कोन थो कयो वञे सघे। हा, तव्हां ख़रीद करे सघंदा, कंहिं शयूं मार्केट मां ख़रीद करे सघो था, पर इंसाननि खे नथा ख़रीद करे सघो। तो महिरबानी करे असांजो जेको हक़ आहे असांजो उहो असांखे ॾिनो वञे, न त ओवरऑल असां जेको बि असांजो डिपार्टमेंट आहे उहो हेल्थ जो, जंहिंमें असांजा मेडिकल डॉक्टर्स आहिनि, असांजो पैरामेडिकल स्टाफ आहे, असांजी लेडी हेल्थ वर्कर्स आहिनि, सुपरवाइज़र आहिनि, असां सभु सरापा एहतजाज आहियूं एसी ताईं जेसी ताईं असांजो हेल्थ अलाउंस बहाल नथो कयो वञे। तो हमारी गुजारिश यही है कि जब हम दिन रात खिदमत कर रही हैं, अपनी फील्ड संभाल रहे हैं, चाहे हॉस्पिटल्स हों, चाहे जो है हमारी फील्ड हो, हम हर तरह से बारिश में, धूप में, गर्मी में, सर्दी में अपना काम अंजाम दे रही हैं, तो हमारा हेल्थ अलाउंस क्यों जो है काटा जा रहा है। ना काटें, खुदा के लिए गरीब का साथ दें, गरीब का साथ दीजिए, गरीब को मजबूर मत कीजिए कि वो एहतजाज की तरफ आए या वो धरने की तरफ आए। अगर नहीं होगा तो फिर जीना है, मरना है, धरना है। असांखे रिस्क अलाउंस ॾिनो वञे, हिकु त नाजाइज़ी आहे हुकूमत जी बिल्कुलु ई। असां पूरी ज़िंदगी पंहिंजी हेल्थ खे ॾेई छॾी आहे। असांखे रेडिएशन लॻनि था, मुख़्तलिफ़ बीमारियुनि में असां वास्तो रखूं था पिया। इन जे बावजूदि हीअ रिस्क अलाउंस असांखे ॾिनो, जेको वरी ॾेई वरी खसे छॾियूं, जॾहिं टिनी सूबनि खे मिले थो पियो, बाक़ी सूबनि खे मिले थो पियो। ऐं तंहिंखां बाद में ॿिया बि कई अनेक मसइला आहिनि जेके असांजा रहिया पिया आहिनि। हुकूमत सदाईं असांखे लालीपाप न, बाबा वियो वञी तव्हांखे ॾींदासीं, वियो वञी तव्हांखे ॾींदासीं, असां वापसि अची था वञूं, वरी उहे असांजा कोन था थियनि मसइला हल। स्ट्रक्चर असांजो ॿाहिरि कोन थियो आहे, असांजो टाइम स्केल कोन ॾिनो वियो आहे। प्रोफेशनल अलाउंस असांखे चयूं त तव्हांखे जेको आहे 50% ॾींदासीं, जंहिंमें 20% ॾिनऊं, उहो बि हाणे फिक्स करे छॾियूं। हाणे 20% असां ख़तमु करे छॾियूं, फिक्स करे छॾियूं, जॾहिं त असांजो 30% अञा रहियो पियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।